दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं जहिड़ो मचाए छॾियो रुंडे हिकिड़े कमु ख़राबु करे केॾो न जहिड़ो पाण में विढ़ाए छॾियईं। हाणे दोस्तों चावल जेका धमकी ॾिनी आहे सांवल, इहा धमकी इन खे वार्निंग ॾिनी अथई कंहिंजे सिकु वारनि जे घर वारनि खे त असां ई छोकिरी सां शादी कंदासीं। घणो करे इहो ईअं ई थींदी शादी, जेके सिकु जी भेण आहे हैदर खे वञी मिलंदी फिरीगिरी, ऐं हैदर ऐं सांवल जेको आहे चाकर ख़ान जे चवण ते कुझु ॾींहुं सबुर बि कंदा, तकड़ि न कंदा। सिकु जो पेरो ॻोल्हनि था पिया, होॾां जेको आहे जाबर जो पेरो ॻोल्हे थो चाकर ख़ान, छो त हाणे ड्रामो ड्रिको हलंदो, एतिरो जल्दी कोन ख़तमु थींदो। इहे कॾहिं कहिड़ो पकड़िबो, कॾहिं छा थींदो, कॾहिं छा थींदो, अहिड़े हिसाब सां ड्रामो पियो हलंदो खुटंदो जल्दी कोन। दोस्तों हीउ ड्रामो, हीउ सोप सीरियल, हीउ मेगा सोप सीरियल हिकु हाई लेवल जो सोप सीरियल आहे। हाणे ज़बरदस्त एक्शन बि तव्हांखे ॾिसण वटा मिलंदा। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीउ तव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते असां कोशिशि कंदा आहियूं सभ खां सुठी अपडेट तव्हांखे ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं।